मूंखे यादि आहे आउं 7-8 दर्जे में पढ़ंदो हुउसि। 7-8 दर्जे में पढ़ंदा हुआसीं त असांखे हिकिड़ो सब्जेक्ट पढ़ाईंदा हुआ सिविक्स, शहरियत। त उन में राइट्स जी बि त ॻाल्हि हूंदी हुई, हक़ूक़, तव्हांजा हक़ कहिड़ा आहिनि, शहरीअ जा हक़ कहिड़ा आहिनि, लेकिन उन सां गॾु इहो बि हूंदो त शहरीअ जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि। सो नाउ एवरीबडी इज़ टॉकिंग अबाउट द राइट्स, मुंहिंजा हक़, औरतुनि जा हक़, गेज़ जा हक़, शहरीअ जा हक़, लेकिन नो बडी इज़ टॉकिंग अबाउट वॉट इज़ अबाउट फ़राइज़। असांजा कहिड़ा आहिनि फ़राइज़, जेका हाणे मूंखे अंग्रेज़ी बि कोन थी अचे, असांजो फ़र्ज़ु कहिड़ो आहे, जेकॾहिं को ॿुधाए त responsibilities, rights and responsibilities. So someday we have to talk about the responsibilities. असांजी responsibilities कहिड़ियूं आहिनि। आउं शुरूआत कंदुसि लेडीज़ खां, हमेशह लेडीज़ फर्स्ट आहे। डॉक्टर खतीजा महर। डॉक्टर खतीजा महर पाण सखर जूं आहिनि ऐं शी इज़ द जनरल सेक्रेटरी ऑफ, मां हमेशह विसरी थो वञे, इंटरनेशनल सिंधी वुमन ऑर्गेनाइजेशन, इंटरनेशनल सिंधी वुमन ऑर्गेनाइजेशन जी जनरल सेक्रेटरी आहिनि, बेस्ड इन UK, इंग्लैंड खां आया आहिनि। एंड आई विल आस्क त टाइम थोरो त 7 मिंट, 10 खां 7 मिंट कया आहिनि, 7 मिनट्स प्लीज़। थैंक यू अदा, थैंक यू सो मच। सभ खां पहिरीं त मां सना जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो मुंहिंजा ख़्यालात जेको कुझु असां कयूं था उनखे हिन प्लेटफॉर्म ते शेयर करण जे लाइ। सो महिरबानी सां न, असल में मुंहिंजो इंट्रोडक्शन इहो ई आहे त असांजी ऑर्गेनाइजेशन इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइजेशन जेका UK लंडन में बेस्ड आहे ऐं एॾी का पुराणी ऑर्गेनाइजेशन न आहे, नई ऑर्गेनाइजेशन 5-6 साल ई थिया आहिनि। असां पंहिंजे वित आहार, पंहिंजे रिसोर्सिस आहार, सभई वर्किंग लेडीज़ आहिनि मोस्टली, त उन हिसाब सां पंहिंजे वित आहार कोशिशि कयूं था। असल में इंट्रोडक्शन खां पहिरीं मां शुरूआत कंदसि शाह जे शेर सां। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी, सॼण ऐं साणीअ कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तिनी के होए वतन जिनी विसारियो। शाह साईं असां सभिनी जे लाइ असां ॼाणूं था, असां पंहिंजी शुरूआत बि शाह साईं जे नाले सां कंदा आहियूं, शाइरी सां कंदा आहियूं, ख़तम बि असां उन ते ई कंदा आहियूं। शाह साईं जूं जेके सूरमियूं आहिनि उहे औरतूं आहिनि। शाह साईं हमेशह औरत खे जी करेज, जी स्ट्रेंथ, औरत जी लॉयलिटी, औरत जी विज़डम, उनखे ॻायो आहे। शाह जूं सूरमियूं मर्द बि थी सघनि पियूं। उन हस्तीअ जॾहिं औरत में अहिड़ी का शइ ॾिठी आहे जो हुन पंहिंजूं सूरमियुनि खे एॾी वॾी एॾो वॾो रुतबो ॾेई करे उन्हनि खे ॻायो आहे, त असां हमेशह शाह साईं खे ॻायूं था, उनजे मैसेज खे फैलायूं था। त अगरि असां ॾिसूं त छा शाह जी सूरमियुनि सां अॼु जे ज़माने में जेको कुझु थी रहियो आहे, छा असां इहे चई सघूं था त असां शाह जी मैसेज खे आम करे रहिया आहियूं? शाह जी सूरमियूं अॼुकल्ह स्पेशली पाकिस्तान सिंध में ॾाढे अज़ाब में आहिनि। उहा कहिड़ी तकलीफ़ आहे, उहो कहिड़ो ॾुखु आहे, उहो कहिड़ो अज़ाब आहे जंहिंमां उहो नथियूं गुज़रनि। इहो हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे। हिकिड़े साल में 1000 खां 1200 औरतूं कंहिं न कंहिं तरीक़े सां मारियूं वञनि थियूं। पोइ उहो कारोकारी हुजे, उहो पोइ डोमेस्टिक वायलेंस हुजे, भाउ मारे, पीउ मारे, मुड़ुसु मारे, या वरी जेको आहे त रेप करे मारियो वञे। उन में एज जी का लिमिट न आहे, 5 सालनि खां 50 साल जी औरत बि थी सघे थी। स्पेशली अॼुकल्ह जेको नओं हिकिड़ो, इहो अॼु जो नओं त न आहे, पर अॼुकल्ह हिन शइ में वाधारो अची वियो आहे, रिलीजियस फोर्स कन्वर्जन। इहो हिकिड़ी तमामु वॾी ह्यूमन राइट वायलेशन आहे। जेको बि इंसानु हिन दुनिया में आयो आहे उनखे इहो बुनियादी उनजो हक़ु आहे त उहो जीअं बि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु चाहे, जेको रिलीजन प्रैक्टिस करणु चाहे, जंहिं पसंदि सां पंहिंजो करियर, पंहिंजी एजुकेशन, पंहिंजी शादी, जेके बि डिसीशन वठणु चाहे उहो उन में आज़ादु आहे। कंहिंखे कोई बि इहो राइट न आहे त
त उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿिए जो मज़हब मटाए छॾे या जेको आहे पंहिंजी कंहिं बि कोई बि मर्ज़ी जेका ॿिए कंहिं ते मुसलत करे। अॼुकल्ह सिंध में स्पेशली असांजा सिंध गवर्नमेंट जा ऑफिशियल्स हिते वेठल आहिनि। मियां मिठू जहिड़ी जेके मुस्लमान कन्वर्टिंग फैक्ट्रीज़ ठहियूं पियूं आहिनि सिंध में, जिन जो कमु इहो आहे त वनरेबल कम्यूनिटीज़ माइनॉरिटीज़ जेके आहिनि उन्हनि खे उन्हनि जी नंढी नंढी छोकिरियुनि खे घरनि मां अगवा करे, अगवा हिकिड़ो इन कम में 3 क़िस्म जा क्राइम्स आहिनि। हिकिड़ो त तव्हां किडनैप था कयो, इट्स ऑलरेडी अ बिग क्राइम। ॿियो इहो त तव्हां फोर्सफुली बग़ैर कंहिंजी मर्ज़ीअ सां तव्हां उनजो मज़हब चेंज था कयो। टियों उहो माइनर आहे, अंडर 18, इहो हिकिड़ो वॾो क्राइम आहे। तव्हां कंहिं बि ॿार जो मज़हब चेंज कयो ऐं उनजी अंडर एज मैरिज करे छॾियो। असां सभिनी जी रेस्पॉन्सिबिलिटी तमामु वॾी थी वञे जो असांखे उहे रिसोर्सिस बि आहिनि, असां उहो करे बि सघूं था, असांखे अवेयरनेस बि आहे, असां सम्झूं बि था, असां एजुकेटेड बि आहिनि। असां अगरि सिंसियर थियूं त असां उहो सभु कुझु करे बि सघूं था। त प्लीज़ जेतिरा बि ग्रुप्स आहिनि, जेके बि ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, मिली करे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इन असांखे मॉरल करप्शन मां कढी सघनि थियूं, उन ते गॾिजी कमु कयो। स्पेशली औरत जे लाइ, जो जेसि ताणी औरत नथी इंडिपेंडेंट थिए, औरत कॉन्फिडेंट नथी थिए, एसी ताणी का बि सोसाइटी मथे नथी वञी सघे। असां डे बाय डे पोइते ई वेंदासीं जेका अॼुकल्ह जी सिचुएशन आहे। त मां हिन प्लेटफॉर्म तां सिर्फ़ु हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि, स्पेशली सिंध गवर्नमेंट, पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट जीअं त हिते उन्हनि जा ऑफिशियल्स आहिनि, उन्हनि जी मां ॾिठो आहे कॾहिं बि कोई क्राइम थिए थो त उहे ईअं उनखे इग्नोर कनि था ॼण त कुझु थियो ई कोन्हे। पहिरीं उन्हनि जी रेस्पॉन्सिबिलिटी थिए थी, ॿी रेस्पॉन्सिबिलिटी असां जहिड़नि माण्हुनि जी थिए थी जेके असां अहिड़ी जाइ ते आहियूं, असांखे अवेयरनेस आहे, असां कुझु करे सघूं था। असां पंहिंजा सभु रिसोर्सिस यूज़ करे इन इशू खे खणूं ऐं पंहिंजी औरत खे स्ट्रॉन्ग कयूं। थैंक यू। सभ खां वॾो मुश्किल कमु आहे स्पीकर खां माइक वापसि वठणु। एंड ऑनेस्टली रूट बि लॻे थो, बट द टाइम इज़ कंसर्न जो करे, छो त सभिनी खे वरी न्यागरा बि हलणो आहे। ॿियो असांजो स्पीकर आहे डॉक्टर अयूब शेख साहब। कोशिश में साईं लिखंदा रहिया, 2013 खां वठी 2018 ताईं अवामी आवाज़ जा एडिटर रहिया आहिनि साईं। हींअर वरी पंहिंजी अख़बार अंग्रेज़ी द लीडर बि हलाए रहिया आहिनि 2018 खां, ऐं हिकिड़ी लीडर TV हली रही आहे साईं जे उन में। ऐं साईं चए थो त उहो असांजा जेके न को ग़ैर रवाजी प्रोग्राम आहिनि, पर उन्हनि जी एक्सप्लेनेशन अञा ताईं मूंखे न ॾिनी अथई त उहे ग़ैर रवाजी छा आहिनि। साईं MRD जी मूवमेंट में तमामु एक्टिव रहिया। सभु दोस्त साईं जा जेल में हलिया विया, पर साईं सभिनी सां जेल में मिलंदो रहियो, जेल में कोन वियो। सो साईं अयूब शेख साहब, सर योर टाइम स्टार्ट्स नाउ। कैनेडा जा समूरा दोस्त, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जा ऑर्गेनाइज़र्स, उन जो ही सॼो वहिंवार हलाईंदड़ असांजा भाइर ऐं भेणो, स्टेज ते वेठल असांजा महिरबान, अस्सलाम वालेकुम जी सिंध। ॻाल्हि सफ़ा सवली आहे। ह्यूमन राइट्स जो मतिलबु आहे जेके न हुजनि, ऐं पाकिस्तान जहिड़े मुल्क में ह्यूमन राइट्स जो जॾहिं सुवालु हुजे त उहो हिकिड़े वण खां शुरू थिए, हिकिड़े जानवर खां शुरू थिए, हिकिड़े ॿारड़ीअ खां शुरू थिए, औरत खां शुरू थिए, मर्द खां शुरू थिए। ऐं वॾी ॻाल्हि, जंहिं इमरानी मुआहिदे आइन तहत पाकिस्तान हले थो, उहो पाकिस्तान जो आइन सिंधी ॿोली में न हुजे, बलोची में न हुजे, पश्तो में न हुजे, ऐं असांखे सेखारनि था पाकिस्तान जा ह्यूमन राइट्स। पाकिस्तान जे ह्यूमन राइट्स जा सफ़ा सवला प्रॉब्लम्स आहिनि त जेके बि इंडिजिनियस पीपल आहिनि उन्हनि खे कुझु बि करणु न आहे ॾियणो, उन्हनि खे का बि वाघ न आहे ॾियणी, उन्हनि खे कंहिं बि मसनत ते न आहे विहारणो, उन्हनि खे कॾहिं बि फ़ैसिला साज़ी में न आहे रखणो, कॾहिं बि पॉलिसी उन्हनि खां न आहे वठणी, ऐं सभु जो सभु कम उहे करणा आहिनि जेके इंडिजिनियस पीपल्स जे ख़िलाफ़ु हुजनि, जेके मकानी माण्हुनि जे ख़िलाफ़ु हुजनि। ऐं उन्हनि खे हू चवनि था इंसानी हक़नि जी रिनाइसेंस
ऐं असीं चऊं था इंसानी हक़नि जी लताड़। हलंदे हलंदे इन सॼी इंसानी हक़नि जी लताड़ में असांखे डॉक्टर ॾिसो, इंजीनियर ॾिसो, हर शोबे जा माण्हू ॾिसो, उन्हनि हर शोबे जे माण्हुनि में नंढियूं नंढियूं वॾियूं वॾियूं बीमारियूं ॾेई छॾियूं। ऐं जॾहिं उन्हनि सां बि सिंधी माण्हू ऐं सॼे मुल्क जा माण्हू नमो आहे त पोइ हाणे आहिस्ते आहिस्ते HIV जा इंजेक्शन पंहिंजा कमु करणु शुरू था कनि। हीउ कारोकारी जो कमु न हलियो त पोइ इश्क जा दास्तान न हलिया त पोइ वरी मज़हब खे आंदऊं। मज़हब जंहिंखे अमन जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो, मज़हब जंहिंखे मोहबत लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो, पाकिस्तान में मज़हब नफ़रत लाइ इस्तेमालु थींदो आहे। असांजा माण्हू जिन खे ख़बर हुजणु खपे उनखे ख़बर आहे ई कान, ऐं जिन खे ख़बर न हुजणु खपे उन्हनि खे उन ख़बर जे बारे में तालुक रखण जी का ज़रूरत महसूस ई नथी थिए। इंसानी हक़नि जो वॾे में वॾो अलमियो ही आहे त जेके माण्हू सोशली ज़िमेदार आहिनि उहे ज़िमेदारी खां लातालिक़ थी विया आहिनि, ऐं जिन माण्हुनि खे ज़िमेदारी अदा करणी हुई ऐं जिन खे ज़िमेदारी अदा करण जे लाइ असां वोट ॾिनो हो, उहे सभु जो सभु माण्हू उन वोट खे पेशाब सां तशबीह ॾेई बाक़ी शयूं अॻिते करे विया आहिनि। हिन सॼे मामले में साना जे हिन प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खां हिकिड़ी शिकायत थो कयां, उहा ही त गुज़िरियल 35 सालनि में साना सिंध जे माण्हुनि खां कॾहिं पुछो आहे त असां त पाकिस्तान खां ॿाहिरि रहियासीं, असां त सिंध खां ॿाहिरि रहियासीं, पर असीं जो वापसि सिंध अचूं त असांखे सिंध उहा ॾींदव या असांखे सिंध ॿी कुठिल ॾींदव, मारियल ॾींदव, छा ॾींदव? असांखे कॾहिं बि साना इहो सुवालु कोन थी पुछे त जेके सिंध में बाक़ी माण्हू रहनि था उन्हनि इंसानी हक़नि जे बारे में जेका लाॻापियल जिदोजहद करणी हुई उहा कनि बि था या नथा कनि। असांखे कॾहिं बि साना जा माण्हू इहे नथा पुछनि त जेके क़ौम परस्ती जा ठेकेदार हुआ, जेके जमहूरियत जा ठेकेदार हुआ, जेके मज़हब जा ठेकेदार हुआ, उन्हनि समूरियूं तबाहियूं करण खां पोइ हाणे पंहिंजो पाण खे ठेकेदार आज़म जा लेबल ऐं मीडल चाढ़े उते वेठा आहिनि। पर साना उन्हनि खां इन करे नथी पुछे जो साना खे हीअं बि सॼणु वाह वाह, हूअं बि सॼणु वाह वाह वारी कार आहे। मां माफ़ी सां इंसानी हक़नि जी वॾी में वॾी लताड़ साना जे इन प्लेटफॉर्म तां बि थिए थी त जेकॾहिं साना विच में लीक न कढी, सच ऐं कूड़ जे बारे में मामिलो सिधो न कयो, हू जोही जे पासे चवंदा आहिनि त ॻाल्हि कभी चिटी न भितर न मिटी। सो मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे हाणे चिटी ॻाल्हि करणी पवंदी, पंहिंजूं ज़िमेदारियूं अदा करणियूं पवंदियूं। इंसानी हक़ तमामु ख़राबु हाल में आहिनि। इंसानी हक़ रुॻो मीडिया जे हवाले सां न, मीडिया फियर जे लाइ इस्तेमालु था कनि, मज़हब नफ़रत जे लाइ इस्तेमालु था कनि, ऐं जमहूरियत खे समूरी इंसानियत जे ख़िलाफ़ था इस्तेमालु कनि। सो हीउ रुॻो कंहिं बि हिकु माण्हू जी ज़ात जो मामिलो कोन्हे, हीउ सॼे साथ जो मामिलो आहे, सॼी सिंध जो मामिलो आहे। हीउ मुस्लमाननि ऐं हिंदुनि जो मामिलो कोन्हे, हीउ समूरनि सिंधियुनि जो मामिलो आहे, समूरनि बलोचनि जो मामिलो आहे, समूरनि पश्तूननि ऐं पंजाबियुनि जो मामिलो आहे। इन करे हीउ कंहिं ज़ात जो मामिलो कोन्हे। वेंदे वेंदे आकाश जे हिकिड़े शहर जी सिट पढ़ा थो त अड़ी दिलि एॾी बि पागल ॾिसी छो नथी लोक सारो अथई विख विख ते वढियल, को आहे कुर्बन कुठो, को आहे कातीअ कुठल, रुॻो न आहे तुंहिंजे मुंहिंजे वफ़ाउनि जफ़ाउनि जे मातम कदनि में ही महशर मतल, ॾिसी छो नथी? अड़े दिलि रुॻो न आहे तुंहिंजे मुंहिंजे वफ़ाउनि जफ़ाउनि जे मातम कदनि में ही महशर मतल। सो रुॻो ज़ात जो मामिलो कोन्हे। अॼु खां हिकिड़ी नई रिवायत विझो त साना जे मुआबे, साना जे हिन तंज़ीम, साना जे हिन कठ जे मुआबे मुड़ुसु पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हाइणु शुरू करे त अञा छा करे सघिजे थो, भाउ पंहिंजी भेण सां ॻाल्हाइणु शुरू करे त अञा छा करे सघिजे थो। ऐं अवी जेके बि हिते वेठा आहियो, इहे हर हफ़्ते रुॻो सिंध में वेठल पंहिंजे पंहिंजे भाउरनि भेणनि मासातनि मिटनि माइटनि दोस्तनि संगतनि अहबाबनि खां रुॻो पुछो, अवां वाइस चांसलरनि खां पुछो, अवां प्रिंसिपल्स खां पुछो, अवां कॉलेजनि ऐं अवां यूनिवर्सिटियुनि खां पुछो, अवां समूरनि माण्हुनि खां पुछो,
पुछा करणु सिंधी माण्हुनि जॾहिं खां छॾी आहे तॾहिं खां इंसानी हक़नि जा मामला वधिया आहिनि. वेयर इज़ चेक देयर इज़ सिस्टम. सो सिस्टम लाइ इंसानी हक़नि जे लाइ पुछणु ज़रूरी आहे. इहा पुछा न हुजे हा त ख़ुदा जी काइनात बि न हले हा ऐं उनखे बि पुछा जे लाइ जन्नत सां गॾु दोज़ख रखणी पई. सो चेक सिस्टम खे वधायो. वॾी महिरबानी. तव्हां राइट्स जो चङी तरह राइट रखियो जो पंहिंजे टाइम ते. असांजो ॿियो स्पीकर आहे साईं शबीर शर साहिबु. थोरो डॉक्टरनि खे थोरी सी मां निकिरूं वकीलनि बि अचूं. शबीर शर साहिबु हींअर सुप्रीम कोर्ट जो वकील आहे ऐं पाण चेयरमैन आहिनि एग्ज़ेक्टिव कमेटी पाकिस्तान बार काउंसिल जा. साईं राइटर्स आहिनि 4 किताबनि जा ऐं हिकिड़े किताब जी कल्ह राति महूरत बि थी, हिते तक़रीब रूनमाई बि थी. हिन में हिकिड़ो किताबु साईं आहे ईरान ऐं हिंद जो सफ़रनामो, यूरोप जो सफ़रनामो, कोह काफ़ जो सफ़रनामो. ऐं ताज़ो साईं जो किताबु आहे डैंड्रस कैदी जी डायरी. डैंड्रस उहो साईं पाणी ॿुधाईंदो त वॉट इज़ द डैंड्रस. मां साईं खां पुछो त इहो साईं डैंड्रस आहे छा आहे, त साईं चयो त जॾहिं मूंखे क़ैद तन्हाई में रखियो हुओ त उन जे भरिसां ॿारनि जो जेल हूंदो हो. पोइ उहो ॿार खे सिपाही चवंदा त एॾे न वञो, एॾे डेंजरस क़ैदी आहिनि. त ॿार प्रोनाउंस न करे सघंदा त उहे चवंदा डैंड्रस क़ैदी आहिनि. त दैट वॉज़ द डैंड्रस. नओं साईं कयो आहे. साईं 1980 में शहीद नज़ीर अब्बासी सां गॾु गिरफ़्तार थिया. मार्शल लॉ कोर्ट में संस केस हलायो ऐं साईं खे कोई 7-8 साल सज़ा आई. ऐं उते वरी साईं जे दौरान साईं चए थो त उन में साईं जो हथु न आहे. क़ैद भॼी पियो, क़ैदी फ़रार थी विया. साईं चए थो त मुंहिंजो हथु कोन्हे, पर माण्हुनि चयो त न साईं जो हथु ज़रूरु आहे. छो त साईं जे उन मां गोरबचोव ऐं पाण कहिड़े कहिड़े कम्युनिस्टनि जा किताब मिलिया. पोइ साईं जो वरी हिकिड़ो साल वधाए छॾियऊं क़ैद. पोइ साईं उन खां पोइ आज़ादु थिया आहिनि ऐं हीअ असां सां गॾु आहिनि ऐं पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कंदा. साईं अस्सलाम वालेकुम. हक़ मौजूद, या अली मदद, सत सरी अकवाल, नमस्कार. असांजा काफ़ी सीनियर दोस्त हिते वेठा आहिनि. जासपुर साहिबु आहे, साईं गुलाम नबी मुग़ल साहिबु जेको असांजो सहाफ़त में उस्ताद बि रहियो आहे ऐं सिंध एक्सप्रेस जो एडिटर. साईं फारूक सुमरो बि वेठो आहे. साईं कोलाची साहिबु त काफ़ी ॾींहंनि खां असांजी ख़िदमत में आहे ऐं तमामु सुठी ख़िदमत कई अथई. ऐं हिते असांजे ॿिए उस्ताद जूं न्याणियूं मिलियूं आहिनि. साईं काज़ी फैज़ मोहम्मद मरहूम ऐं वाहिद माण्हू हो पाकिस्तान में जंहिं मुजीब रहमान जी पार्टी जो वेस्ट पाकिस्तान जो सदर हुयो, पूरे पाकिस्तान जो. सो ऐं उन तमामु घणो जेकॾहिं से अज़ियतूं बर्दाश्त कयूं, तमामु हद खां वधीक. शायदि ॿारनि खे बि एतिरो टाइम कोन ॾेई सघियो जेतिरो हुनजा जेलनि ॾे ऐं सिंधी अवाम जी ख़िदमत में हुन टाइम गुज़ारियो. बहरहाल हिते अची करे साना जी महिरबानी आहे जो साना सॼी दुनिया जे सिंधियुनि खे पाण में जोड़े थी पई ऐं उन्हनि खे मिलाए थी पई ऐं हीअ ज़बरदस्त मौक़ो थी ॾिए पई. मां त चवां त हीअ सिंध जो बैन अल-अक़वामी सतह ते हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म जोड़ियो वियो आहे. उनजे लाइ मां सभिनी साना जे दोस्तनि खे सुर्ख़ सलाम पेश थो कयां पियो. दोस्तो, ह्यूमन राइट्स ते ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि, छाकाणि त 8 साल मां पाण जेल लोड़ियो ऐं अॼु बि मां उनजे लाइ उते विढ़ां पियो थो. यशवंत महाराज खे त हिकिड़ी मामूली शिकायत आहे, असां वटि तमामु घणियूं शिकायतूं आहिनि. असांखे त मौलवी मुस्लमान ई कोन थो तस्लीम करे. हुते को बि पाकिस्तान में सवाइ मौलवी जे मुस्लमान ई कोन्हे को. ऐं हैरत इहा आहे त मौलवी कंहिंजे लाइ बि फ़तवा ॾेई छॾे त हे काफ़र आहे, हिन खे मारियो, ऐं मारण जे लाइ पब्लिक उते मौजूदु आहे. इहा इहो बि कान थी पुछे पई त मरण वारो केरु आहे, असां छो था मारियूं. बसि मौलवी चयो आहे काफ़र आहे, मारियो, त हुनखे मारणो आहे. ऐं कहिड़ी बि जॻह ते किथे बि असां महफ़ूज़ कोन आहियूं. हिननि दोस्तनि खे त हिंदुस्तान बि शरीयत थो ॾिए न, असां काॾे वञूं. असांखे त सऊदी अरब जेका वीज़ा आहे उमिरि हज जी, उहा ई मुश्किल सां थो ॾिए पियो. उते वॾियूं मुश्किलातूं आहिनि.
वॾे में वॾी मुश्किलात असां वटि आहे मज़हबी जुनूनियत। असां उनखे कीअं था फेस कयूं पिया, उहो ई अंदाज़ो करे सघे थो जेको उते रहे थो पियो। उनखां पोइ वॾे में वॾा जेके आहिनि से जाबिर असांजा पंहिंजा वॾेरा आहिनि, ऐं हमेशह थाणो वॾेरे जे कंट्रोल में ॾिनो वियो आहे। जेसीं ताईं उहो थाणो वॾेरे खां नथो खसियो वञे पियो, तेसीं ताईं असां वटि ही हक़ बहाल न थींदा। ॿी जेका असां वटि वॾे में वॾी वायलेशन आहे, रूल ऑफ लॉ, कानून जी हुकुमरानी असां वटि न आहे। जॾहिं बि असां वटि कानून जी हुकुमरानी अची वई, असां बहितर थी वेंदासीं। ॿी वायलेशन आहे त न्याणी जी तालीम, उहो वॾे में वॾो बुहरान आहे असां वटि, वॾे में फुदान आहे। उनखे कारी हिकदमि करार ॾेई था छॾनि पिया। जेकॾहिं हिकिड़ी न्याणी पढ़ी त पूरो ख़ानदान पढ़ियो, हिकिड़ो पुटु पढ़ियो, हिकिड़ी। मुंहिंजो बाबा चवंदो हुयो, पुटु तेसि ताईं पुटु आहे जेसि ताईं शादी करे, न्याणी सॼी ज़िंदगी न्याणी आहे, सॼी ज़िंदगी पीउ माउ जी ख़िदमत थी करे पई। सो असां वटि इलाही हिकिड़ी इंडिविजुअल वायलेशन्स आहिनि। हज़ारा शिया आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदगी सां ॿकरनि वांगुरु कुठो वेंदो आहे। 500 माण्हू हिकु ई वक़्तु जेके आहिनि से स्लाटर कया विया आहिनि। मुस्लमान मुल्क हूंदे कंहिं बि मस्जिद में निमाज़ पढ़ण वारो बि महफ़ूज़ कोन्हे को। ऐं कारोकारी जो इल्ज़ाम ॾेई धीउ, जीअं डॉक्टर ख़दीजा चयो, धीउ खे पीउ भाउ क़तल करे था छॾनि पिया। लेकिन मुड़ुस बि क़तल थो करे त केरु पुछे कोन थो पियो। वरी उते वॾेरो आहे, उहो जरगो करे, हिन जे लाइ का एविडेंस जी ज़रूरत कान्हे, का शाहिदी जी ज़रूरत कान्हे, बसि कारी करे छॾियईं, मारियोसि। कोई हुनखे तहफ़ुज़ ॾियण वारो कोन्हे। तव्हां कॾहिं दारुल अमान में अची ॾिसो, उते केॾियूं चीकां आहूं दाहूं हूंदियूं आहिनि, कोई बि हुननि खे कोन्हे। बाक़ी जेके दीवाननि जा केस हुया, उहे बि मां उते विड़ियुसि, न्याणियुनि जा। उन में 2-3 जेके मां उते शर्त विधा कोर्ट में, त मूं चयो हाणे हे त हिनखे पीउ बि छॾे वियो, माउ बि छॾे वई, ॿाहिरि छॾे आहे, मज़हब ने तब्दील करे छॾियो, हिन जो कोई वारिस कोन्हे को। हिनखे ही माण्हू जेको शादी करे वियो आहे, इन जी प्रॉपर्टी आहे, इहा हिन जे नाले ते कयो, ऐं हिन माई जी मरण जी सूरत में उहा प्रॉपर्टी वरी ईदी ट्रस्ट खे ॾियो। जॾहिं उहो शर्त कयो त उहो असांजो शरी हुयो, करोड़पति हुयो, CNG जो मालिक हुयो। मूं जेके चयो, मूं चयो हिन वटि CNG आहे, इहा हिन छोकिरी जे हवाले कयो। जज चयो आहे प्रॉपर्टी खणी आहे, ॿाहिरि निकिता, छोकिरी खे छॾे भॼी विया। छोकिरी वरी साॻी वापसि पंहिंजे मालिकनि ॾे वई। इन शर्त ते असां स्ट्रेस कयोसीं त वरी जजनि बिट्रे कयो, जजनि असां सां कोऑपरेट न कयो। जे उन ते हलनि आहे त काफ़ी शयूं जेके आहिनि से हुन में बहितर थी पियूं वञनि। बाक़ी हुयो जरगा सिस्टम जेके वॾेरे जा, उहो मां 2004 में पाबंदी लॻाई। उते चरभेलियूं थींदियूं, वॾी बाहि ॿारे, साईं उनखे माण्हू खे घुमाइणो आहे। हाणे तुंहिंजा पेर में सड़ियो, उन में फलूसणो निकितो त तूं ॾोही या न निकितो त पोइ तूं बेॾू या। बाहि कीअं थी कंहिंखे छॾे, ऐं 100 सैकड़ो उहो माण्हू उहे एग्ज़ीक्यूट करे था छॾनि पिया। उन ते मूं पाबंदी लॻाई 2004 में। जेको आहे सो रमोसन जाफ़री हुयो, उन जजमेंट ॾिनी, ऐं उनखे मां चयो त हे जेके ख़ानगी कोर्टूं आहिनि, गैर क़ानूनी कोर्टूं आहिनि, इंडिविजुअल था हलाइनि, इन्हनि खे कोर्ट जा खून जा केस आहिनि, 20 खून था अचनि पिया, 20 जतोई मारिजी आहे, 20 साईं महर मारिजी आहे, खूननि में छुटिया, जहिड़ो रिढ में वई, माण्हू जी का क़ीमत ई कान। उहे जरगा अथनि, क़बाइली झेड़ा बार बार उथली था पवनि पिया। कार्यकारी वारो मसइलो बार बार उथली पए। जॉन जेकब जी हिस्ट्री खणी जॾहिं मां कोर्ट में हुयुसि त जॉन जेकब जेको आहे उहो चयो त जेको बि कारी करे पंहिंजी धीअ खे मारींदो उनखे मौत सज़ा। पोइ छा थियो त माइनि खे नांगनि ॾंगणु शुरू कयो। हुन चयो हे छा पियो थिए? उन ते रिसर्च कयईं त हीअ कारी, हीअ मारे न पिया सघनि त मौत न। चए हाणे जॾहिं बि कंहिं माईअ खे नांग ॾंगियो, उन घर जो वॾो मां फांसी चाढ़ींदुसि। वरी साईं माइनि जेका खूहनि में टपा ॾियणु शुरू कया। वरी उन ते जेका असां हिन कई त भई जेकॾहिं हाणे का माई किरी खूह में, पोइ वरी माइनि पाण खे पाण फाहा ॾियणु शुरू कया। पोइ हिन UK में डॉक्टर घुराया त हिन क़ौम जो जेको आहे सो नफ़्सियाती जाइज़ो त वठो, नफ़्सियाती मरीज़ आहे हीअ क़ौम, हिननि खे आहे छा? ऐं डॉक्टर आंदे उन डॉक्टरनि डिक्लेयर कयो त हे बि असांखे वाक़ई नफ़्सियाती मरीज़ था लॻनि। सो इहो नफ़्सियाती मर्ज़ असां वटि आहे, तेसीं ताईं ख़तमु न थींदो जेसीं ताईं नियाणियुनि खे तालीम न ॾिनी वेंदी। असां त उते इन्हनि शयुनि ते कुझु ॻाल्हाए बि नथा सघूं, कुझु बि नथा सघूं। असांजी हालति उन गिदड़ वारी आहे जेके चऊं भाऊ शहर न वियो आहे, शहर कीअं वञो, शहर जा कुता आहिनि टरड़ा, असां मुड़ुस जज़्बाती, वञो ऐं थी पवे रगड़ो। सो असांजी हालति उहा लॻी पई आहे। उते कुझु बि अलाए केतिरा मसइला आहिनि, उते नथा ॻाल्हाए सघूं।
मसइला तमामु घणा आहिनि, पर हाणे हिते दोस्तनि खे बोर करणो न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, साना जी वॾी महिरबानी जिन असांखे मौक़ो ॾिनो। थैंक यू वेरी मच। इहा ॻाल्हि आउं सहमत आहियां त असांखे औरतुनि जे हक़नि जे लाइ मर्दनि सां ॻाल्हाइणो पवंदो, त मर्द ज़रा सुधरनि। ऐं इहा सोसाइटी जी इर्तका आहे। असां ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, हिते माण्हू एनिमल राइट्स जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। सो दैट्स अ इर्तका, सोसाइटी जी इर्तका आहे। ऐं आख़िरी असांजो स्पीकर आहे साईं जबार खटक साहिबु, उनखे घुराइण खां पहिरियों सभिनी साईं जा शेर पढ़िया, त आउं बि हिकिड़ो शेर जेकॾहिं पढ़ां इजाज़त हुजे त। साईं चयव त कढी काण कमान मां मियां मार न मूं, कढी काण कमान मां मियां मार न मूं में आहीं तूं, मता तुंहिंजी तोखे लॻे। इट हैज़ अ मीनिंग वॉट वी आर डूइंग फॉर अदर्स। हिकिड़े भाउ, सिंधी भाउ जे लाइ जेकॾहिं असां कुझु कयूं था उनखे नुक़सानु पुॼाइण जे लाइ एक्चुअली असां पंहिंजो पाण खे नुक़सानु पुॼाए रहिया आहियूं। सो दिस हैज़ अ मीनिंग। साईं जबार खटक साहिबु मुंहिंजे कॉलेज SMC जो ग्रेजुएट आहे। को 10-15 सालनि में साईं डॉक्टरी पूरी कई आहे, कई अथई, डिग्री बि आहे साईं वटि, पर साईं जेलुनि में हुयो। पोइ आख़िरी इम्तिहान बि साईं जेल मां ॾिनो ऐं उतां थी डिग्री वरितई। बॉर्न इन लियारी जो साईं पैदा थियल, उते पढ़ियल लिखियल। लेफ्ट जी हमेशह पॉलिटिक्स, जाम साकी जा ख़ासि दोस्त बाह बेली, ऐं जाम साईं जो त ॾोहो कोन हो, साईं खे ॿधो वियो त तूं जाम साकीअ जो दोस्त आहीं, तोखे ॿधणु खपे। तो साईं जेल में काफ़ी अर्सो, को 7-8 साल साईं जेल में रहिया। ऐं साईं डॉक्टरी छॾे वरी अख़बार कढी, अवामी आवाज़। ऐं साईं खे चवां काविश, साईं कार्ड मूंखे ॾिना, अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जो साईं आहे, चीफ एग्ज़ेक्टिव आहिनि, ऐं उन जा साईं मालिक बि आहिनि। ऐं साईं असांजो CPNE काउंसिल ऑफ न्यूज़ पेपर सोसाइटी जा बि साईं सेक्रेटरी आहिनि। ऐं असांजी एलुमनाई बि आहे जिना मेडिकल यूनिवर्सिटी जी, उन में बि साईं जो ऑफिस बेरर आहिनि। ऐं वधीक तव्हांजे विच में न हूंदो, साईं जबार खटक साहिबु आख़िरी असांजो स्पीकर आहे। ताड़ियुनि सां साईं जो आदरबा। मां साना जो थोराइतो आहियां त उन्हनि असांखे ई मौक़ो ॾिनो त मां सभिनी दोस्तनि सां हेॾे अची मुलाक़ात कयूं, ऐं मां अव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां तव्हां मां वेठा आहियो हिते असांजी ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ। जॾहिं बि इंसानी हक़नि जी ॻाल्हि कजे त फ़ौरन ई ख़्यालु ईंदो आहे यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, इंसानी हक़नि जो हिकिड़ो आलमी ऐलाननामे जी ॻाल्हि जहिड़ो UN जो आहे, जंहिंजो सिग्नेचरी पाकिस्तान बि आहे। ऐं जॾहिं उन हक़नि जी में असीं प्रायोरिटाइज़ कयूं था त राइट टू लाइफ, ज़िंदगी जो हक़, राइट टू हेल्थ, सिहत जो हक़, राइट टू फूड, खुराक जो हक़, ऐं राइट टू एजुकेशन, ही प्रायोरिटीज़ जी हैसियत रखनि था। ऐं इन्हनि खां पोइ जहिड़ा मुंहिंजे ज़ाती ख़्याल, ज़ाती नुक़्ते नज़र में जहिड़ा सभिनी खां वधीक अहम हक़ आहिनि, उन्हनि में तहरीर, तक़रीर ऐं इज़हार जी आज़ादी, ऐं इन्हनि सां गॾु राइट टू इंफॉर्मेशन ऐं राइट टू नो, इहे अहम आहिनि। असीं जेकॾहिं तारीख़ ॾिसूं त कंहिं ज़माने में ही बादशाह हुया, राजा हुया, महाराजा, हुकुमरान हुया, ही ताक़तवर छो हूंदा, इन जी ताक़त जो राज़ छा हुयो? इन्हनि जो हिकु मैकेनिज़म हुयो इंफॉर्मेशन जो, मुख़बिरनि जी शक्ल में। ऐं हुननि खे जॾहिं मालूमात हूंदी हुई, जॾहिं हू वेल इंफॉर्म्ड हूंदा हुया, त हू वेल इंफॉर्म हुजण जे करे हू एम्पावर्ड थींदा हुया ऐं हुकुमरानी कंदा हुया। ऐं हाणे जहिड़ो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे तरंगेज़ तरक़ी सां ही एम्पावरमेंट हाणे आम माण्हू ताईं बि पहुची वई आहे। ऐं इहो ई सबबु आहे त राइट टू नो, राइट टू इंफॉर्मेशन, राइट टू स्पीच ऐं राइट टू एक्सप्रेशन जी हिकु वॾी अहमियत आहे। ऐं उन्हनि जे डिलीवरी व्हीकल्स आहिनि मीडिया, मास मीडिया।
ऐं मास मीडिया जे ज़रिए आवाम जे हक़नि जी पूरा थींदी आहे, इन्हनि खे पूरो कयो वेंदो आहे। ऐं जॾहिं असीं मास मीडिया जी हिस्ट्री ॾिसूं था त असांजे पाकिस्तान जी तारीख़ में ई मास मीडिया जंहिंमें घणो करे अख़बारूं हुयूं, छो त रेडियो ऐं टीवी त पोइ जी ॻाल्हि आहे, पर उहे बि सरकारी सरपरस्ती में हुया, त इन्हनि अवाम जे हक़नि जी ॻाल्हि करण जी कोशिशि कई। पर हिकु अहिड़ो निज़ाम हुयो त जंहिंमें मतिलबु मास मीडिया ते सरकारी हिकु दबाव, सरकारी इन्फ्लुएंस ऐं सरकारी जहिड़ो तसलुत वधीक हुयो, जंहिं करे हिकिड़ी महदूद ॻाल्हि ॿोल आवाम जे हक़नि जे लाइ थी सघंदी हुई। त उन्हनि जो अल्टरनेटिव पोइ अल्टरनेट मीडिया तौरु सियासी पंफलेट, सियासी बुलेटिन ऐं सियासी मैगज़ीन्स कढिया विया, ऐं जंहिंजे करे अक्सर सियासी कारकुननि ते लेखनि ते केसिस थींदा हुआ, उन्हनि गिरफ़्तारी थींदी हुई, उन्हनि खे सज़ाऊं मिलंदी हुयूं। हीउ हिकु तारीख़ी सफ़र हुयो, जहिड़ो मतिलबु बहरहाल इहा त जॾहिं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी अंगेज़ तरक़ी थी, जॾहिं हुकुमरान मीडिया के ऐं आवाम जे राइट टू नो के वधीक न रोके सघिया, त उन जे नतीजे में बि असांखे हक़ मिलिया। पर ॻाल्हि इहा त आवाम जी स्ट्रगल बि हुई, जिदोजहद बि हुई, क़ुर्बानी बि हुई। ऐं जॾहिं प्रिंट मीडिया जो दौरु हुयो त पोइ डिक्लेरेशन जा कानून, जॾहिं बीबी जी पहिरीं हुकूमत हुई ऐं उन्हनि खां अॻु में प्राइम मिनिस्टर जुनेजो थोरो घणो ई सॼो कयो, पर बीबी जे दौर में अख़बार जे डिक्लेरेशन जी हिकु तहरीक जे जी कामयाबी थी ऐं हर कंहिंखे ईज़ीली मिलणु शुरू थी वियो, त पोइ सिंधी अख़बारूं बि शुरू थियूं। बहरहाल ही सिंधी ज़बान जो एज़ाज़ु आहे त पाकिस्तान में सभिनी खां पहिरीं कंप्यूटर ते अख़बार जेकॾहिं शाया थी त हू सिंधी ज़बान में अवामी आवाज़ जी शुरूआत में ऐं लियारी जे नंढे कमरे में असां शुरू कई। ऐं हू हिकु सफ़र जो आगाज़ हुयो, त उन जो नतीजो आहे त सिंधी मीडिया पाकिस्तान जो वाहिद हिकु यानी हिकु लैंग्वेज आहे जेके उहा इलाक़ाई ज़बान चवंदा आहिनि, असीं क़ौमी ज़बान चवंदा आहियूं, जंहिंमें ताक़तवर मीडिया मौजूदु आहे ऐं सिंधी अख़बारूं बि मौजूदु आहिनि। ऐं असांखे यादि आहे जेकॾहिं अवामी आवाज़ ऐं बाक़ी सिंधी अख़बारूं न हुजनि हा त तंडो बावर जे हिकु ग़रीब माण्हू जे कातल हिकु मेजर खे कॾहिं बि फाई न मिले हा। पर उहो असांखे उहो ख़बर आहे त असां कीअं ख़बर छापी ऐं उनजी प्रेस कॉन्फ्रेंस पंहिंजी उन्हनि बि। इन्हनि खां पोइ अॼु त मीडिया वधीक हिकु असराइतो थी वियो आहे, उन्हनि जे एक्सेस बि वधी वियो आहे। पर ॻाल्हि इहा त ह्यूमन राइट्स वरी बि सप्रेस थी रहिया आहिनि। अॼु पाकिस्तान जो मीडिया जहिड़ो आहे उहो हिकु अनडिक्लेयर्ड सप्रेशन जो दबाव जो शिकार आहे। ऐं मूंखे ज़ियाउल हक़ जो बि उहो टायरेनिक दौरु यादि आहे, जंहिंमें मीडिया ते सख़्तु पाबंदी हुई, अख़बारनि ते सख़्तु सेंसर हुई। पर अॼु जॾहिं अख़बार कढंदा आहियूं त अॼु अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां हू रोल असां पाण इख़्तियार करे चुको आहे। असीं वी आर ब्रूटली सेंसरिंग अवर सेल्फ्स, छो त असांखे ख़तरो आहे त असांजो मीडिया आउटलेट बंदि न थी वञे, ऐं असांखे ख़तरो आहे त असांखे बिल्कुलु बैन न कयो वञे, असां गिरफ़्तार न कयो वञे। गिरफ़्तारी जो मतिलबु इहो आहे त इदारो बंदि न थी वञे, माण्हू जो हिकु सिलसिलो आहे। त पोइ इहा आहे त मुख़्तलिफ़ असां वैकुबलरी बि तब्दील कई आहे। हाणे असीं जॾहिं इस्टेब्लिशमेंट जो नालो वठंदा आहियूं त हू माण्हू सम्झी वेंदा आहिनि, जॾहिं मलाइक लिखंदा आहियूं तॾहिं बि सम्झी वेंदा आहिनि माण्हू त असां कंहिंजे लाइ ॻाल्हायूं था। त हीअ कोशिशि कंदा आहियूं त असीं शाइरी जे ज़रिए माण्हू ताईं पहुचायूं, न त इहा त अॼु जे इन टेक्नोलॉजी जी हैरत अंगेज़ तरक़ी जे बावजूदि बि अॼु असीं तक़रीबन आहे सख़्तु क़िस्म जे दबाव जे शिकार आहियूं। CPNE काउंसिल ऑफ पाकिस्तान न्यूज़पेपर एडिटर्स आहे, उन्हनि पंहिंजे एनुअल जनरल मीटिंग में हिकु रेज़ोल्यूशन पास कयो आहे त अॼु असीं बदतरीन हिकु दबाव जो शिकार आहियूं तारीख़ जो। इन्हनि मां अंदाज़ो करे सघो था त केतिरी ह्यूमन राइट्स जी वायलेशन थी रही आहे। ऐं उहे नवां खिलाड़ी आहिनि, नवां शिकारी आहिनि, उन जा तरीक़ा बि नवां आहिनि, उन जा नवां टूल्स आहिनि। ऐं जहिड़ो सोशल मीडिया ऐं पंहिंजे ज़रिए जहिड़ो थी वियो आहे, उन्हनि ते बि उन्हनि जो असरु ऐं उन्हनि जो सिलसिलो आहे। ॻाल्हि इहा त अॼुकल्ह हाणे तरीक़ो को ब्रूटलिटी हिकु तरीक़ो न रहियो आहे, नवां तरीक़ा रहिया आहिनि। इल इंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन
नॉन इंफॉर्मेशन, मिस इंफॉर्मेशन, ही हिकु तरीक़ा आहिनि जहिड़ो बदक़िस्मती सां असांजे सिंधी हिकु लॾे में बि मास मीडिया में बि हिकु बिल्कुलु हिकु वायरस वांगुरु जीअं कैंसर जी मेटास्टेसिस थींदी आहे ईअं फैलिजी वियो आहे, ऐं जंहिंजे करे कंफ्यूजन थी रहियो आहे, माण्हू खे डिसोल्यूजन करणु, माण्हू खे मिसडायरेक्ट करणु, ऐं माण्हू खे पंहिंजे जहिड़ो आहे त हिकु अहिड़ी ग्लैमराइज़ जहिड़ी सोसाइटी ॾेखारनि जंहिंमें आम माण्हू जे लाइ, धरती जे लाइ, समाज जे लाइ, जमहूरियत जे लाइ को कमु न आहे करिणो, पंहिंजे ग्लैमर्स खे अचीव करण जे लाइ जहिड़ो आहे बसि पंहिंजे सॼो करिणो आहे, पंहिंजी सोसाइटी जी हिकु मेन स्ट्रीम खां पाण खे डिटेच करिणो आहे। ही हिकु अहिड़ी ख़तरनाक शइ आहे जंहिंजो असांजा सिंध जा इंटेलेक्चुअल्स आहिनि उहे इन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाइणु, इन्हनि खे एनालाइज़ कनि ऐं इन्हनि खे नेगेट करण जे लाइ को उपाउ वठनि। हाणे मां तव्हांखे जहिड़ी इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई हुई, असांजे 73 जो जहिड़ो आइन हुयो उन्हनि में ही जहिड़ो यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स जा तक़रीबन खोड़ सारा हक़ शामिलु कया विया आइन में, बुनियादी गारंटी ज़मानत तौरु, हालांकि उहो डिलीवर न थी आहे पर वरी बि हिकु आइनी हक़ तौरु त मौजूदु हुयो, असीं डिमांड करे सघूं था। इन्हनि खां पोइ जॾहिं 18 अमेंडमेंट आई आहे उनमें वधीक हक़ शामिलु थी विया, जंहिंमें राइट टू नो, राइट टू इंफॉर्मेशन समेत ॿिया बि हक़ जहिड़ा आहिनि त उहो राइट टू हेल्थ बि शामिलु कयो वियो, ही सभु सिलसिला। पर ॻाल्हि इहा त ठीकु आहे, अॼु रियासत उन हक़ खे तस्लीम कयो आहे, सुभाणे असांखे डिलीवरी बि मिली वेंदी असांजी पंहिंजी स्ट्रगल जे करे, स्ट्रगल जी कुर्बानी। इन्हनि खां अॻु में त डिनाइल जी सूरत हाल हुई, रियासत जो चवणु हुयो त तव्हांजो हक़ न आहे, पर बदकिस्मती इहा आहे त रियासत जॾहिं आइन में ई हक़ ॾिना त पाण विड्रा थी वई आहे उन सॼी उन्हनि खां, एजुकेशन खां विड्रा थी वई आहे, हेल्थ खां विड्रा थी वई आहे, ऐं बाक़ी सभु सिलसिला ई बि हिकु अलमियो आहे। बहरहाल इहा त जॾहिं आइनी गारंटी आहे त अवां हिकु तक़रीबन खुले नमूने सां हुन हक़ जी ॻाल्हि त करे सघो था, पहिरीं उहा ॻाल्हि करण बि हिकु जुर्म हुयो, गद्दारी हुई। हाणे जॾहिं ही सभु जॾहिं 18 अमेंडमेंट्स आया आहिनि त 18 अमेंडमेंट जे नतीजे में इलाही डिपार्टमेंट जहिड़ा आहिनि डिवॉल्व थी विया, जंहिंमें इंफॉर्मेशन डिपार्टमेंट बि हुयो। मां इंफॉर्मेशन जो ज़िक्र कयां थो इंसानी हक़नि जी, ह्यूमन राइट्स जे कंटेक्स्ट में, छो त मूं ॿुधायो आहे त ही राइट टू नो, राइट टू इंफॉर्मेशन, राइट टू एक्सप्रेशन जहिड़ा आहिनि, तहरीर ऐं तक़रीर जी आज़ादी तमामु अहम आहे, ऐं जहिड़ो मीडिया जे करे सॼो मतिलबु मीडिया उनजो डिलीवरी व्हीकल्स आहिनि, जे मीडिया मास मीडिया डिलीवरी व्हीकल्स जो कमु करे रहिया आहिनि, पर 18 अमेंडमेंट अॼु ताईं अमल न पियो थिए। यानी उन्हनि जी भॼकड़ी जी इंतिहा इहा आहे त पाकिस्तान जे सभिनी खां वधीक, बल्कि मां त सम्झो थो साउथ एशिया जी सभिनी खां वधीक हेल्थ स्प्रिट आहे, जिनाह स्ट्रिप आहे, हेल्थ स्ट्रिप त जिनाह हॉस्पिटल, NICH आहे, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ आहे, पंहिंजो NICVD आहे, पोइ जिनाह सिंध मेडिकल यूनिवर्सिटी आहे, सॼो सिलसिलो इन्हनि खे 18 अमेंडमेंट में डिवॉल्व कयो वियो, सूबनि खे ॾिनो वियो। पर ॻाल्हि इहा त हाणे वरी हिकु ग़लति अदालती फ़ैसिले जे करे हाणे हुकूमत उन ते कब्ज़ो कयो आहे, उहो बिल्कुलु लावारिस थी वई सॼी, लखनि माण्हू सिंध जा ईंदो हुया, बल्कि ॿियनि सूबनि खां बि ईंदो हुया, उहे हिकु लावारिस थी विया आहिनि। इहा अहिड़ी क़िस्म जी गड़बड़ आहे इंफॉर्मेशन जे पोर्टफोलियो में बि। इंफॉर्मेशन जो सब्जेक्ट जहिड़ो आहे डिवॉल्व थी रहियो आहे, पर फेडरल इंफॉर्मेशन मिनिस्ट्री अनकॉन्स्टिट्यूशनली हिन महिल बि मौजूदु आहे, फेडरल इंफॉर्मेशन मिनिस्टर मौजूदु आहे, ऐं उन्हनि जो वॾो मतिलबु हज़ारनि जे हिसाब सां माण्हू ई मौजूदु आहे, ऐं उन्हनि सां लाॻापियल पेम्ब्रा पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी मौजूदु आहे, ऐं पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी बि आहे। ऐं जहिड़े मतिलबु था जहिड़ो वञी सूबनि जे हक़नि जे के उहे सुपरसीड करे रहिया आहिनि, उन्हनि खे सप्रेस करे रहिया आहिनि। हाणे जहिड़ो आहे त 18 अमेंडमेंट जी लाइट में मीडिया में इहा त डिक्लेरेशन त पहिरीं बि हुयो, हिकु डिप्टी कमिश्नर ॾींदो हो, जॾहिं बीबी बेनज़ीर साहिबा जी पहिरीं हुकूमत में ई सॼो थी वियो। हाणे इन्हनि कोशिशि कई त इन्हनि खे वरी आवर सेंट्रलाइज़ कयो वञे, इस्लामाबाद कई थी वञे, त मीडिया जी ऑर्गेनाइज़ेशन ऐं सिविल सोसाइटी रेजिस्ट कई आहे, बहरहाल उहो सप्रेस थी वियो, पाकिस्तान मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी जे नाले सां उहो सप्रेस करण जी कोशिशि कई। पर ॻाल्हि इहा त अॼुकल्ह ज़ाहिर आहे त हिकु प्रिंट मीडिया जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे, पर अॼुकल्ह हिकु न्यू मीडिया आयो आहे, उन्हनि खां अॻु में इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे,
त इन्हनि पंहिंजो हिकिड़ो इन्हनि पंहिंजे मीडिया जे मुख़्तलिफ़ बाउंड्रीज़ खे इन्हनि बिलंड करे छॾियो आहे। ख़बर नथी पवे त किथे प्रिंट मीडिया ख़तमु थी वियो ऐं किथां खां इलेक्ट्रॉनिक मीडिया शुरू थी वियो ऐं ॿिन्हिनि जी मर्जर आहे पंहिंजे इन्हनि में इंटरनेट मीडिया में, उन्हनि में डिजिटल मीडिया में आहे त इहे सभु सिलसिला कन्वर्ज थी रहिया आहिनि। पर इन सॼे बैकग्राउंड में छा आहे त हाणे जी टीवी चैनल्स आहिनि इहे बि डिवॉल्व आहिनि, छो त रुगो फ्रीक्वेंसी एलोकेशन बोर्ड जहिड़ो आहे उहो फेडरल रेडियो फ्रीक्वेंसी खे डील कंदो आहे। इन्हनि में टीवी चैनल्स में त फ्रीक्वेंसी जो इशू ई न आहे, पर इन्हनि खे बि उन्हनि कयो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त इनडायरेक्टली सप्रेस करण जे लाइ उन्हनि चयो आहे त कॉर्पोरेट एंटिटीज़ खे इनकरेज कयो आहे उहे अचनि ऐं मीडिया खे संभालनि। ऐं जॾहिं कॉर्पोरेट एंटिटीज़ आहिनि उहे प्रॉफिट मेकिंग इनडायरेक्टली बि डायरेक्टली बि इनडायरेक्टली इहा त उन्हनि जहिड़ी सनतूं आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि खे सहूलियतूं खपनि, उन्हनि खे उन लाइ कंसेशन खपनि। त पंहिंजे पाकिस्तान में इलाही अहिड़ी मीडिया आउटलेट्स ठही चुका आहिनि जंहिंमें दुनिया आहे, इन्हनि खे सम्झी बाक़ी बि जहिड़ा नव चैनल्स अची रही आहे। हाणे जहिड़ी बिडिंग थी आहे सिंधी टीवी चैनल जे लाइ उहा पहिरीं 35 लख जी हूंदी, हाणे 12-13 करोड़ जी। इन मतिलबु इहा त हाणे रुगो बिल्कुलु हिकु मालदार माण्हू अचनि ऐं मालदार माण्हू जॾहिं ईंदा त उहे आवाम जे लाइ आवाम जी कोई ख़िदमत न करे सघंदा। हाणे इन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त असीं पंहिंजे पाण खे कोशिशि कयूं ऐं असीं करे बि रहिया आहियूं त हिकु लोकल मीडिया जो जनमु थी वञे। ऐं लोकल मीडिया जो जनमु जहिड़ो अवामी आवाज़ टीवी हाणे डॉक्टर अयूब शेख जहिड़ो उन्हनि चयो त ग़ैर रिवाजी, उहो ग़ैर रिवाजी इहा आहे त हिकु ट्रेडिशनल तरीक़े खां हिकु पासेड़ो थी असां नए तरीक़े सां लीडर टीवी बि शुरू कयो आहे। हीअ मुख़्तलिफ़ क़िस्म जा हाणे लोकल टीवीज़ जहिड़ा इंटरनेट बेस्ड हुजनि उन्हनि खे प्रोमोट कयो वञे, लोकल टीवी चैनल्स खे प्रोमोट कयो वञे, नंढे नंढे ॻोठनि जो बि टीवी चैनल हुजे जीअं लोकल इशूज़, लोकल लीडरशिप ऐं लोकल पॉलिटिक्स, लोकल इकानमी जे आहे उहो हिकु फ्लोरिश थी सघे। इहो ई हिकु आहे त इंसानी हक़नि जी हिकु ठीकु ठाक पज़ीराई थींदी जेकॾहिं असीं मीडिया खे डिवॉल्व करे वठूं, मीडिया खे लोकल करे वठूं। थैंक यू साईं। आउं स्पीकर्स जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जो परदेस असांजे सिंध खां काहे आया आहिनि, अदी असांजी UK खां आई आहे। साईं शबीर शर साहिबु महिरबानी तव्हांजी, तव्हांजे टाइम जी। साईं अयूब शेख साहिबु तव्हांजी बि महिरबानी, जबार खटक साहिबु तव्हांजी बि महिरबानी, डॉक्टर ख़तीजा महर तव्हांजी बि। सभ खां ज़्यादा महिरबानी तव्हांजी जो तव्हां वेठो ऑडियंस कयो।